करमपुर पीपी के अगूणे सदर मरहूम मामो शब्बीर शेख के पैंजन खां विछड़े 12 महीना गुज़री विया। मरहूम मामो शब्बीर शेख जे बारे जे एतमाम के मौके ते कुरान ख़्वानी ऐं ख़ैरात जी मानी जो एतमाम कयो। मरहूम के दोस्तनि अज़ीज़नि बारे जी तक़रीब में वरी तइदाद में शिरकत कई। तंहिंखां पोइ मरहूम के वेझे दोस्तनि अज़ीज़नि मरहूम की क़बर ते हाज़ुरी भरे मग़फ़रत लाइ दुआ पिणु कई।